मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव जे कमल क़दमनि में सिर झुकायां। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते, सॼे विश्व वास्ते आसीस पिना तव्हां सभिनि जे, तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअ ॻाल्हि जंहिंजो मां तव्हां सां ज़िक्र करे रहियो आहियां, हीअ ॻाल्हि 1925 में थी। 86 साल अॻु हरिद्वार में गुरुकुल कांगरी विश्वविद्यालय, गुरुकुल कांगरी यूनिवर्सिटी पंहिंजी सिल्वर जुबली मल्हाए रही हुई। 25 सालनि खां पोइ उनखे चवंदा आहिनि सिल्वर जुबली। सिल्वर जुबली मल्हाए रही हुई। गुरुदेव साधू वासवानी जिन खे मुख्य महिमान करे सॾायो हुआऊं। गुरुदेव उते हिक दिलि भिॼाईंदड़ तकरीर ॾिनी। जंहिं तकरीर जे विच में ही वीचार एक्सप्रेस कयऊं त वक़्तु अचे पियो जीअं ओभर में सिजु चढ़ंदो आहे, उन पक सां मां तव्हांखे चई सघां थो त वक़्तु अचे पियो जॾहिं भारत खे आज़ादी मिलंदी। पर मूंखे फ़क़ति इहा चिंता थिए थी त जंहिं वक़्तु भारत खे आज़ादी मिले उन वक़्तु भारत आज़ादी वठण लाइ तयारु हुजे। इंडिया शुड बी रेडी टू रिसीव फ्रीडम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं हींअर ॾिसूं था भारत खे आज़ादी मिले केतिरा साल थी विया आहिनि, पर अञा ताईं भारत जी कहिड़ी हालत आहे। तव्हां ॻोठनि में जेकॾहिं वञी ॾिसो, छो त सचपच भारत आहे ॻोठनि में। ही महात्मा गांधीअ जा अखर आहिनि, इंडिया लिव्स इन द विलेज नॉट इन द सिटी। असांजा शहर ॾाढा सींगारियल आहिनि, पर असांजा ॻोठाणा वीचारा, उन्हनि मां केतिरनि ॿारनि खे विद्या नथी मिले, उन्हनि मां केतिरनि खे पंहिंजा मकान कीन आहिनि, पंहिंजूं झोपड़ियूं बि कीन अथनि जिन जे हेठां वञी आसाइश वठनि। असांजा केतिरा भारतवासी रस्तनि ते सुम्हनि था। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मूं जापान जी हालत ॾिठी जॾहिं जापान में अर्थक्वेक थी हुई। रस्ता ईअं टुटी पिया हा जो पतो कीन पवंदो हो त रस्तो किथे आहे। मां वरी 3 सालनि खां पोइ साॻे हंधि वियुसि जापान में, ऐं मूं ॾिठो त हिकु नओं शहर ठही वियो हो।
3 सालनि जे अंदरि जापानियुनि कमाल करे ॾेखारी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, भारत खे आज़ादी मिले केतिरा साल थी विया आहिनि, पर केतिरा असांजा भाउर भेनरूं अञा मुफ़लिसीअ में जीवन गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि खे पूरो खाधो खाइण लाइ की न मिले। मूंखे पत्र पहुचंदा आहिनि, ख़ासि करे बिहार पासे ऐं इन पासे खां मूंखे चवंदा आहिनि असांखे खाधो खाइण लाइ कीन थो मिले। असीं वणनि जा पता पाणीअ में उॿारे असीं उहे खाईंदा आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शायदि इन जो हिकु सबबु आहे जंहिंखे अॼुकल्ह करप्शन करे को ठीन था, पर कंहिं बि हालत में भारत ईअं कीन ॾेखारियो आहे त सचुपचु भारत आज़ादीअ लाइ तयारु हो। गुरुदेव साधू वासवानी हुन पंहिंजी तकरीर में चयो त भारत खे हींअर तयारु करियो आज़ादी वठण लाइ। इन लाइ भारत जे नौजवाननि खे तयारु करियो। ऐं गुरुदेव चयो त मां चाहियां थो त अहिड़ो हिकु आश्रम खुले जिते घटि में घटि जॾहिं वेकेशन मिले थी त जुदा जुदा हंधनि तां नवजवान अची इकट्ठा थियनि ऐं उन्हनि खे भारत जी सभ्यता बाबति ॿुधायो वञे ऐं उन्हनि जे अंदरि चरित्र जा ॿिज पोखिया वञनि। छो त चरित्र खां सवाइ को बि देश तरक़ी करे सघंदो की न। विदाउट कैरेक्टर नो नेशन कैन प्रोग्रेस। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इहा तकरीर केतिरनि ॿुधी। इन मौक़े ते केतिरा ई हाज़ुर हुआ, पर हिकु ॼणे जे दिलि अंदरि इहा तकरीर ॼण त तीरनि वांगुरु लंघे वई। उहो हो डॉक्टर शास्त्री। डॉक्टर शास्त्री गुरुदेव साधू वासवानी जिन सां अची गॾियो ऐं चयईं त मूंखे वॾो बंगलो आहे राजपुर में। राजपुर आहे देहरादून ऐं मसूरीअ जे विच में। उहो बंगलो मां अहिड़े आश्रम ॾियण लाइ तयारु आहियां ऐं तंहिं भली इहो आश्रम बर्पा करियो। इन आश्रम जो समूरो ख़र्चो बि मां भरण लाइ तयारु आहियां। 1926 खां वठी इन बंगले में शक्ति आश्रम शुरू थियो। इन आश्रम जो नालो गुरुदेव रखियो शक्ति आश्रम। शक्ति आश्रम में पंहिंजो वायुमंडल हूंदो हो। सुबुह जो 4 बजे हिकु हिकु उथंदो हो। कलाक खन में तयारु थी 5 बजे खां 6 बजे ताईं पाठ, पूॼा, ध्यान, meditation was a necessary element। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ॾींहं जो उन्हनि खे आध्यात्मिक विद्या ॾिनी वेंदी हुई। गीता, उपनिषद, उन्हनि जो ज़िक्र कयो वेंदो हो। उन्हनि खे बदनी सिहत लाइ वर्ज़िश सेखारी वेंदी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सॼो ॾींहुं उहे यंग मैन हू बिलोंग टू डिफरेंट रिलीजन्स, के हिंदू, के मुसलमान, के सिख, के पारसी, के यहूदी, सभु अची हिक ॿिए सां झुल मिल करे गॾिॿाहा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु ॾींहुं इन आश्रम में हिकु नौजवान भेण अचे थी। पंहिंजो नंढिड़ो ॿारु पंहिंजे गोद में खणी। संदसि पति ताज़ो गुज़ारे वियो हो। हीअ भेण तमामु मलूल, तमामु ग़मगीन। हिन भेण खे
गुरुदेव साधू वासवानी जिन वटि वठी अचनि था ऐं चवनि था त हीअ भेण पढ़ियल आहे, होशियारु आहे, उमिरि में नंढी आहे, संदसि पति ओचितो गुज़ारे वियो आहे ऐं सुभावीक हिनखे दुख आहे, हे सॼो वक़्तु पई रोए, हीअ मुश्किल कंहिं वक़्तु की न थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव साधू वासवानी ॾांहुं स्नेहारे थो, पोइ ओचितो ई ओचितो भेण खे चवे थो त हीउ जेको तुंहिंजो ॿारु तुंहिंजे कच्छनि में आहे तंहिंखे तूं फिटो कर। हीअ अखर ॿुधी हीअ डिॼी वञे थी, चए थी इंसानु आहे या केरु आहे, कहिड़ा अखर थो मूंखे चवे। अजब में पवे थी ऐं गुरुदेव खे चवे थी तव्हीं छा चई रहिया आहियो, मां पंहिंजे ॿार खे कीअं ज़मीन ते फिटो कंदसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, तॾहिं गुरुदेव हिन खे ॿुधाए थो, हिन खे सिख्या ॾिए थो, चवे थो असांजो सचो पिता, असांजी सची माता आहे प्रभु, कॾहिं बि असांखे फिटो की न कंदो। हू का बि ॻाल्हि थियणु की न ॾींदो जंहिंमां असांखे नुक़सानु पहुचे। He is the most loving parent. का बि माउ पंहिंजे सिकील ते ॿार खे प्यारु करे थी, तंहिंखां 100 भारा वधीक प्रभु असां मां हिक हिक खे प्यारु करे थो। इन करे जेकी करे थो प्रभु, उन में उनजो राज़ आहे ऐं असांखे उन राज़ जो वीचार करणु घुरिजे, न उन ॻाल्हि जो वीचार कजे जा थिए थी। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असीं केतिरियूं ॻाल्हियूं सम्झी नथा सघूं, छो त असीं पंहिंजे मन सां सम्झण जी कोशिशि कयूं था। असांजो मन आहे जीअं हिकु टी स्पून, हिकु चमचो, इन चमचे सां असीं सागर खे ख़ाली करे सघंदासीं की न। असांजी ॿुधी तमामु नंढड़ी ख़सीस आहे, उन ॿुद्धीअ सां असीं प्यारे प्रभुअ खे पूरी तरह सम्झी सघंदासीं की न। इन करे असांखे क़बूलु करणु घुरिजे, जेकी थिए थो तंहिंमें प्रभुअ जो रहम आहे। ॾिसण में अचे थो त असांखे बीमारी वेड़हे रही आहे, ॾिसण में अचे थो त असांखे धंधे में नुक़सानु पियो आहे, ॾिसण में अचे थो त असांजी केॾी निंदा थी आहे, ॾिसण में अचे थो त असां लाइ माण्हू घटि वधि ॻाल्हाइनि था। बेशक ॾिसण में अचे थो, पर इन में प्रभुअ जो को राज़ आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, शक्ति आश्रम में इहा ट्रेनिंग ॾिनी वेंदी हुई, पर मुंहिंजो वक़्तु अची पूरो थियो आहे ऐं वधीक तव्हांखे तरसाइणु नथो चाहियां। असीं जेकर कोशिशि करे पंहिंजे जीवन में इहे 2 आदर्श अपनायूं, हिक पासे सच, ॿिए पासे दया। मां त सम्झंदो आहियां सॼी संस्कृति इन्हनि 2 ॻाल्हियुनि में अथव। सत्यात् नास्ति परो धर्म, सत्य खां मथे ॿियो धर्म आहे की न। एंड द ट्रूथ ऑफ ट्रूथ्स इज़ कंपैशन। सच जो सच आहे दया। जिते दया की न आहे उते सच थी सघंदो की न। इहे 2 गुण जेकॾहिं असीं पंहिंजे जीवन में अपनाइण जी कोशिशि कयूं त मां सम्झां थो असांजो चरित्र बि वेंदो खुलंदो, वेंदो ठहंदो
and we will be good citizens of India. असांजो हिंदुस्तान, असांजो भारत जो हिक वक़्तु मुल्कनि जो महंदार हो, वरी मुल्कनि जो सरदार थी सघे थो। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।